ही पहिरियों इनिशिएट थियो मुमताज़ अली जी एप्लीकेशन ते उनखे फ़ौती ॼाण आहे। हिकु गैर अलॻि माई हुई, उनजे नाले ते हुनजी ग्रेजुएटी वग़ैरह कढाई वई ऐं पेंशन उनजे नाले ते कई वई। सो उन ते पोइ मैजिस्ट्रेट जी निगरानी में रेड कयोसीं मार्च में, जंहिंमें असां हिते उहो आयासीं त मालूम थियो त हिते सिर्फ़ु इहो हिकु केस न आहे, पर हिते तमामु वॾो ब्लंडर आहे। सो उन हवाले सां हिते असां तक़रीबन 131 फाइल असां पंहिंजी कस्टडी में वरितासीं, जंहिंजी स्क्रूटनी कईसीं। हिन वक़्त ताईं उनजी स्क्रूटनी मां जेके असां मतिलबु फाइनल थिया, जंहिंमां 13 केस दाख़िल थी चुका आहिनि, 14 प्रोसेस में आहे। ऐं उनखां अलावा ॿिया 45 ॿिया केस आहिनि जेके, उन्हनि में बि असांखे काफ़ी मवाद मिलियो आहे, जंहिंमां मालूम थिए थो त हीअ सभु फेक जेके आहिनि। उन में दरअसल आहे इहो थियो त भर्ती क़ानूनी तरीक़े सां कोन्हे थियल, ग़लति तरीक़े सां अक्सरियत जेका आहे उहा शनाख़ती कार्डनि ते उन्हनि जी ID खोले एडजस्ट कई वई। उहे फेक उस्ताद हुया, उन्हनि जी सर्विस कोन्हे। त हिन वक़्तु असां जेको कयो आहे त तक़रीबन 2.5 करोड़ जा इहा मालियत जा थींदा जेके केस दाख़िल कया आहिनि। बल्कि हाणे इन्हनि जो जेको पे आहिनि ऐं ॿियूं जेके GP फंड ऐं LPR उन्हनि जो जेकी अमाउंट निकिरंदो, त इहे केस बि तक़रीबन 7-8 करोड़ ताईं इन्हनि जो अंगो वेंदो। एजुकेशन जा ऑफिसर आहिनि, उन में साबिक़ हितां जो जेको आहे मौजूदा DO आहे अब्दुल जब्बार दायो, परेल शेख, मोहम्मद सादिक कटोहर, ऐं उनखां पोइ हबीबुल्ला आहे पंहिंजो कुंभर, इब्राहिम काइम खानी, इहे इन्हनि में इन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल थी आहे। ऐं ट्रेज़री में जेको आहे उन्हनि में अकाउंटेंट हो मोहम्मद अली मंगी, ऐं उन में ADO 2 आहिनि, हिकिड़ो अब्दुल मजीद भटिया आहे, हिकिड़ो फिदा हुसैन जमाली आहे, असदुल्ला सूमरो उन्हनि जो, ऐं अब्दुरहमान चौहान अकाउंटेंट आहिनि, सभु अकाउंटेंट आहिनि।